अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामे जे ईंदा नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा चाकर खान वारा सावल खान खे छॾे ॾींदा, छा सावल खान चाकर खान वारनि जे अॻियां झुकंदो, छा रुंडे वारा पंहिंजे मिशन में कामयाबु ईंदा। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा। असां हर वीडियो में चवंदा आहियूं तव्हांजो सब्सक्राइब करण लाइ को ख़र्चु कोन थो अचे। बहरहाल असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ नई एपिसोड में मेगा सोप सीरियल पंजाबी जे ईंदड़ नई एपिसोड में ॾिसंदो त चाकर खान वारा सावल खान खे अगवा करे उनखे ॿधंदा। उन्हनि सां गॾु जाबिर खान वारा बि ईंदा, उनखे ॿधंदा, उनखे ॾाढी सटकणी कढंदा, उन सां गॾु उनजे ॿाहिरनि खे। बहरहाल तव्हां ॾिसंदो त सावल खान बि वॾो शींहं मुड़ुसु आहे, उनजे कॾहिं बि उनजे अॻियां कोन झुकंदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त रूंडे वारा पंहिंजे मिशन में कामयाबु थी विया आहिनि, छो जो उन्हनि वरी रावल खान वारनि खे ज़हर बि उन्हनि ई ॾिनो। वरी चाकर खान वारनि खे भड़काइनि बि उहे था त उहो पंहिंजे पाण खे बेगुनाह साबित कयो वेठा आहिनि। कंहिंखे महसूस बि न थियो आहे त वॾे रावल खान वारनि खे को रूंडे वारनि ज़हर ॾिनो आहे। ड्रामे में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। हिन में अॼु ॿिए एपिसोड में काफ़ी अदाकार ज़ाहिर कया विया आहिनि ऐं कुझु अञा शो कंदा। दोस्तों असांजो रिपोर्ट मूंखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।